ओम शांति। हाणे सब बाबा खे याद था करूं। खुद के आत्मा समझी बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवंदा कि सदा जीवन में असांखे पंहिंजी सोच खे सुठो रखिणो घुरिजे। असांजी सोच जेतिरी सुठी हूंदी न ओतिरा असांजा बोल ऐं कर्म बि हूंदा। असांजी मेन असांजी सोच सुठी हूंदी त बोल कर्म आपे ई सुठा थी वेंदा। त बोल ऐं कर्मनि खे सुधारण खां पहिरियों पंहिंजी सोच खे सुधारो। पंहिंजी सोच खे सुधारण सां असांजा बोल कर्म आपे ई सुठा थी वेंदा। असांजो जीवन बि सुठो थी वेंदो। असांखे सभु कुझु बि सुठो लॻंदो। अॼु माण्हुनि खे पंहिंजे जीवन में उन्हनि जी सोच सुठी न आहे तॾहिं त मथो भारी थी वेंदो न माण्हुनि जो। अॼु माण्हुनि जी सोच सुठी न हूंदी आहे त मथो भारी थी वेंदो न। छोकी असांजी आत्मा प्रकृति जे विच में ई रहंदी आहे न। असांजी आत्मा हिते ई रहंदी आहे मस्तिष्क में। ऐं आत्मा ई सोचे थी। अगरि असां हर ॻाल्हि में सोचूं चलो ठीकु थी वेंदो, चलो कोई ॻाल्हि न आहे, सभु ठीकु थी वेंदो, त जॾहिं असां हर ॻाल्हि में सोचंदासीं न सभु ठीकु थी वेंदो। ठीकु त थियणो ई आहे न। असांजे सोचण जी देरी आहे। बसि अगरि असां सोचूं सभु ठीकु थी वेंदो त ठीकु त ज़रूरी थींदो, लेकिन थोरो टाइम लॻंदो आहे। कई बार ठीकु जल्दी थी वेंदो आहे, कई बार टाइम लॻंदो आहे। त इन करे बाबा असांखे चवनि था ठीकु थी वेंदो, इहे सोचो त बि सुठो। लेकिन हाणे असां सोचूं मां त सॼो ॾींहुं सोचां थी ठीकु थिए, लेकिन ठीकु त थिए ई नथो है न। अगरि असां सोचूं कि मां त सॼो ॾींहुं सोचां थी ठीकु थिए, लेकिन ठीकु त थिए ई नथो। त ठीकु थिए मतिलबु जीअं असां सोचंदा आहियूं न दिलि सां ठीकु थी वेंदो, त मतिलबु ओतिरो ठीकु थियणु शुरू थी वेंदो। ओतिरो ठीकु थियणु शुरू थी वेंदो। पूरो थियण में टाइम लॻंदो। जीअं डॉक्टर चईंदो आहे न ठीकु थी वेंदो, लेकिन प्रॉपर दवाई करणी पवंदी, एतिरो समय लॻंदो। उहो ई परमात्मा बाप बि चईंदा आहिनि जॾहिं असां सोचंदा आहियूं न ठीकु थी वेंदो, त उन जे लाइ टाइम बि लॻंदो। असांखे हुन में इंतज़ारु करिणो खपे कि हा इहे ठीकु त थींदो। तव्हां सोचो ठीकु थियो मतिलबु थोरो सो ठीकु थियो। तव्हां जेतिरो परमात्मा खे यादि करे सभु कुझु भुलिजी करे भॻवान खे यादि करे चईंदा ठीकु थी वञे, ओतिरो जल्दी ठीकु थींदो है न। जेतिरी असां परहेज़ सुठी कंदासीं, जेतिरी असां दवाई सुठी वठंदासीं, जेतिरो असां पंहिंजे खान पान ते ध्यानु ॾींदासीं त जल्दी ठीकु थी वेंदासीं। ऐं अगरि असां परहेज़ नथा करूं, टाइम सां दवाई नथा वठूं, त असांजो शरीर ठीकु त थींदो, लेकिन टाइम लॻंदो। त उहो ई आत्मा में बि जो आदतियूं हूंदियूं आहिनि न, अगरि असां चऊं ठीकु थी वेंदो, त असां केतिरो दिलि सां उन आत्मा खे दुआयूं था ॾियूं। केतिरो दिलि सां असां उन आत्मा जे लाइ सोचूं था ठीकु थी वेंदो, ओतिरो जल्दी उहो ठीकु थी वेंदो। न त आत्माउनि खे दुआयूं खपनि। असां मनुष्य आत्माउनि जी ॿियनि खे दुआयूं खपनि। माण्हुनि खे
त इहे थींदो आहे कि पंहिंजी सोच खे सुठो रखणु, पंहिंजी सोच सुठी रखंदासीं त वातावरण बि ओड़ो थींदो। जेका माण्हू असांजे संबंध संपर्क में ईंदा उन्हनि खे लॻंदो कि हा इहे ॾाढो सुठो इंसानु आहे। छो छोड़ी असां सभिनि जे लाइ सुठो था सोचूं, असां सभिनि जे लाइ सुठो सोचूं था त असां सोचूं त इहो सुठो इंसानु आहे, ऐं पोइ हुतां जो वातावरण बि सुठो थी वेंदो। पोइ तव्हां जिते वेंदव उते तव्हांजे आसपास वातावरण बि सुठो थींदो वेंदो। त असां पंहिंजे इन गुण खे धारण करे हलूं। कई बार छा थींदो आहे, असां त सोचंदा आहियूं हा असांखे चए अथनि ठीकु थी वेंदो, ठीकु थी वेंदो, असां बि सोचूं था ठीकु थी वेंदो, असां त उन रीति हलूं था। लेकिन माण्हू असांखे उकसाइण लाइ ईंदा आहिनि, माण्हू असांखे उल्टो सुल्टो चइण लाइ ईंदा आहिनि। कॾहिं ठीकु थींदो, ईअं थोरी थींदो आहे, थोरो चइणो पवंदो, थोरो डांटणो पवंदो, थोरो मारणो पवंदो, थोरो धमकाइणो पवंदो न। लेकिन असां अगरि परमात्मा जी यादि में रही करे पंहिंजी शक्तिशाली वीचार सां कमु कंदा आहियूं त असांजी आत्मा जी शक्ति सां उहा आत्मा जल्दी ठीकु थी वेंदी। हिन समय माण्हू देह अभिमानी आहिनि, देह अभिमान जे वश थी करे सोचंदा आहिनि कि न चइणो ई पवंदो, डांटणो ई पवंदो, मारणो ई पवंदो, है न। त देह अभिमान वश चवनि था न, त बाबा चवनि था कि ॾिसो माण्हू देह अभिमान वश चईंदा आहिनि त माण्हू देह जी कर्मेंद्रियनि खे यूज़ कंदा आहिनि, उन्हनि खे डांटण मारण चइण। लेकिन परमात्मा असांखे आत्मिक शक्ति खे यूज़ करण लाइ चईंदो आहे, पंहिंजी सुठी सोच जी शक्ति खे यूज़ करो, है न। पंहिंजी सोच एतिरी सुठी रखो कि साम्हूं वारो ग़लति करे ई न सघे। असां पंहिंजी सोच एतिरी सुठी रखूं कि साम्हूं वारो ग़लति करे ई न सघे। त इहो थियो पंहिंजी सोच सां ॿियनि खे परिवर्तन करणु। त हिन खे चइबो आहे पंहिंजी वृत्ति खे सुठो ठाहे करे हलणु। ॿियो बाबा असांखे चवनि था, ॾिसो माण्हू हमेशह चईंदा आहिनि तारीख़ फिक्स करो, कंहिं बि ॻाल्हि में कुझु कमु करण लाइ चईंदा आहिनि तारीख़ फिक्स करो। त बाबा बि अॼु असांखे चवनि था कि तव्हां ख़ुदि जी बुराई कमी कमज़ोरियुनि खे छॾण जी कहिड़ी तारीख़ फिक्स था करो। जीवन में असांजे अंदरि जो बुराइयूं आहिनि, कमी कमज़ोरियूं आहिनि, उन्हनि खे अगरि असांखे छॾिणो आहे उन्हनि खे, त उन जे लाइ बाबा चवनि था कहिड़ी तारीख़ फिक्स था करो। कॾहिं असांजे अंदरि इहे विकार बुराइयुनि सां असां मुक्त थींदासीं, कॾहिं असां इन विकार बुराइयुनि सां मुक्त थी करे पंहिंजो जीवन बाबा जीअं चवनि था हूअं जीअण लाइ समय कढो। दुनिया वारनि जे हिसाब सां त असां हलियासीं, है न, दुनिया वारनि जीअं चयो असां हूअं हलियासीं कयोसीं। लेकिन हाणे परमात्मा असांखे चए थो कि मुंहिंजे हिसाब सां कॾहिं हलंदव त जेको मां तव्हांखे चवां थो जीअं सोचो, जीअं ॻाल्हायो, जीअं कमु करो, उहो अञा कॾहिं कंदो, अञा समय खपे, है न। जॾहिं तव्हां ॾिसी वरितो कलयुगी दुनिया वांगुरु सोचणु ॻाल्हाइणु करण सां असांजो परिणाम छा थी वियो न। बाबा अॼु असांखां पुछे थो अगरि कोई माण्हू ग़लति आहे त असां चऊं इहे ग़लति आहे, उनखे पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾियो कि इहे ग़लति आहे, इहो कंदो आहे। त हिन सां छा थींदो, माण्हू तव्हांखे प्राइज़ ॾींदा छा कि हिनखे सही पहचाने कि इहे ग़लति आहे। माण्हू असांखे प्राइज़ ॾींदा। तव्हां अगरि कंहिंखे चोरी कंदे पकिड़े छॾियो
त तव्हां सभिनि खे ॿुधाए छॾियो कि अरे चोरी बि करे ॾिसी ईअं कई पोइ छा थींदो है न। अगरि असां पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾियो कि फलानो चोर आहे त असां दिमाग़ में विहारे छॾियो कि फलानो चोर आहे, ॿियनि खे बि ॿुधाए छॾियो फलानो चोर आहे, पर हिन सां छा थियो? हिन सां कुझु थींदो? उहो चोरी करणु छॾे छॾंदो? उहो असांखां माफ़ी घुरंदो? उहो परिवर्तन ईंदो हुनजे जीवन में? कि असां सभिनि खे चई छॾूं हीअ चोर आहे त वीचारो जाॾे वञे जाॾे ॻाल्हाए, माण्हू हुनखे हुन जी दृष्टि वृत्ति सां ॾिसंदा, पोइ त उहो जीते जी जीअं मरल ई आहे। कई माण्हू डीठ थी वेंदा आहिनि, कई माण्हू कमज़ोर थी वेंदा आहिनि। जॾहिं माण्हू उन्हनि खे हिन दृष्टि सां ॾिसंदा आहिनि न कि चोर आहे। कई माण्हू त ॿियो ई चोरी करणु ख़राबु थी वेंदा आहिनि। कई माण्हू वीचारा सोचंदा आहिनि हाणे मां छा करां, मूंखे ग़लती त थी वई, ऐं हिननि सभिनि जॻह फैलाए छॾियो। अलाए उन माण्हू चोरी कई, अलाए के हिसाब सां उहो कुझु खणे पियो, असांखे त पतो न आहे। पर असां अगरि कंहिंमें ग़लती ॾिसी त उनखे फैलाइण जे बजाए असांखे सम्झ में आहे, अलॻि ॻाल्हि आहे, असांखे पतो आहे इहा आत्मा चोरी कंदी आहे, लेकिन असां माण्हुनि खे फैलाईंदासीं त उहो चोरी जो संस्कार ख़तमु थी वेंदो छा? तव्हां चईंदसि त माण्हुनि खे सावधान करूं, बसि सावधान करण लाइ असां हिक ॿिए खे ॿुधाईंदा हुन हीअ चोरी कई अथई, हुन हीअ चोरी कई अथई, परंतु इन सां न उनजी उन्नति आहे न असांजी उन्नति आहे। उन्नति वारो कमु करणो खपे न, है न, उन्नति वारो कमु करणो खपे। न त बाबा चवनि था ॾिसो जंहिं बि चोरी कई, हाणे उहो न तव्हांजे कनेक्शन में ईंदो न ॿिए जे, न ई ॿियो ई तव्हां हुनखे सुठी शिक्षा ॾेई परिवर्तन करो आहे त तव्हांजो बि भलो थिए ऐं हुनजो बि भलो थिए। चलो उहो न बि ॿुधे थो, न चोरी कई असां ॾिसी वरितो ऐं असां हुनखे सम्झायूं था, अगरि उहो न बि मञे थो, न बि करे थो, त हिन सां असां हुन लाइ सुठो सोचूं। असांखे ज्ञान सम्झ त आहे, सावधान रहणो आहे, लेकिन ॻाल्हि खे फैलाए करे असां उनखे बदनाम बि नथा करणु चाहियूं। बसि असां इहे सोचूं था हा भई सभिनि खे पतो लॻे कि अहिड़ो आहे, लेकिन हुन आत्मा में इहा ख़राबी आहे, इहा बीमारी आहे, त सभिनि खे ॿुधाइण सां थोरी ख़तमु थींदी। तव्हां सभई ॿुधाए करे फालतू न सोचे करे ॿियो ई हुनजे लाइ सुठो सोचो। जॾहिं तव्हां 10-15 माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियो कि हिन चोरी कई, त 10-15 माण्हू ई मिली करे हुनखे परमात्मा जी यादि में योगदान ॾियो कि हिन जो संस्कार ख़राबु न रहे, हिन जो इहे संस्कार बि हिन जो संस्कार न रहे, हाणे हिन जो इहे संस्कार ख़तमु थी वञे या वापसि खां शुद्ध आत्मा थी वञे। त बाबा जी असांखे ॿुधाइनि था कि सदा पंहिंजे जीवन में असांखे अगरि असां ॿियनि खे सुधारण लाइ चई था सघूं त ठीकु आहे, न त बाबा असांखे चवनि था कम से कम असांखे ॻाल्हियुनि खे फैलाइणो न आहे। न त हुन त जो कई हुनजो त हिसाबु किताबु पंहिंजो, लेकिन असांजो बि नयो हिसाबु किताबु ईंदो, असां बि उन पाप जे भागी थी वेंदा आहियूं न ई असां चइण जे लाइक़ु आहियूं कि 90 वर्ष जी आयु हिन एॾो जीवन जी करे बि असां पोइ उन्हनि सां संपर्क में बि न ईंदासीं। हिकु बार ईअं मन में रखी वेहींदासीं, हुनखे चईंदासीं, फैलाईंदासीं त संबंध ई टुटी पियो। तंहिंखां सुठो त असां सोचे सम्झी करे उन्हनि खे सही राह ॾेखारियूं, उन्हनि जे लाइ प्रार्थना करूं त हुन आत्मा खे बि शक्ति मिलंदी आहे। त 10-12 ॼणनि खे फैलाइण जे बजाए 10-12 ॼणा मिली करे
प्रार्थना करो, अरदास करो कि हुनजे सुभाउ संस्कार ख़तमु थी वञे। त बाबा असांखे चवनि था हिन रीति असांखे पंहिंजो जीवन जीअणो। हा, कई माण्हू सोचंदा आहिनि बसि हाणे त शरीर छॾिणो आहे, हुन खां पोइ माण्हू केरु पुछंदो, केरु कंदो। त बाबा चवनि था उहो त सभिनि खे ई छॾिणो आहे, लेकिन वानप्रस्थ अवस्था में असां सभिनि खे छॾिणो आहे, लेकिन कई माण्हुनि जी वानप्रस्थ अवस्था हाणे अची वेंदी आहे, कईनि जी लेट, कईनि जी ईंदे हुए बि अॼुकल्ह जा बुढ़ापे में माण्हू सम्झनि नथा न कि असां ॿुढा आहियूं, त आई हुई बि जीअं न ई आई आहे। त इन करे बाबा हाणे असांखे चवनि था कि हर हिक जे लाइ शुद्ध वृत्ति रखो, सुठी सोच रखो, कोई कहिड़ो बि आहे, लेकिन असांजे मन में सदा रहे कि सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु थी वेंदो, सभु ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदो। तॾहिं असां पंहिंजे जीवन में अॻियां वधी सघंदासीं, टेंशन फ्री जीवन जी सघंदासीं, असांखे सफलता मिलंदी। ॾिसो इंसान जे जीवन में आहे न, बाबा असांखे चवनि था इंसान जे जीवन में हिकु वॾो नाग जे रूप में बि ॾेखारींदा आहिनि। बाबा चवनि था हिन इंसान खे अहिड़ा सुभाउ संस्कार हूंदा आहिनि त उन्हनि खे चईंदा आहिनि न, इहे त जीअं नाग जहिड़ा संस्कार अथसि, हिन जा पुठियां ई पइजी वेंदो। त बाबा असांखे चईंदा आहिनि कि ॾिसो दुनिया में माण्हू जेका हूंदा आहिनि उहे सुठी सुठी ॻाल्हियूं जल्दी भुलिजी वेंदा आहिनि, ऐं उन्हनि खे उल्टी सुल्टी पुराणियूं ख़राबु ॻाल्हियूं यादि रहनि, है न। उल्टी सुल्टी ॻाल्हियूं ज़्यादा यादि रहंदियूं आहिनि, सुठी ॻाल्हियूं भुलिजी वेंदा आहिनि। त हिन सां छा थींदो आहे, इहो त जीअं बासी रोटी थी वई न, जीअं माण्हू बासी रोटी, माण्हुनि खे अॼुकल्ह ताज़ी रोटी ॾियो त खाईंदा न आहिनि। ताज़ी मतिलबु जेको घर जो ठहियलु, ऐं ॿाहिरां जी जेकी बासी ठहियलु हूंदी आहे होटलनि में, अलाए घणा ॾींहं पहिरों ठही आहे, अॼु बि ठाहे सघंदा आहिनि, पहिरों जी बि ठहियलु हूंदी आहे, त उहो माण्हुनि खे ज़्यादा पसंदि ईंदी आहे। छो कि अॼुकल्ह माण्हुनि खे ॻाल्हियूं बि उहे ई ज़्यादा यादि ईंदियूं आहिनि जो कड़वियूं आहिनि, जो ख़राबु आहिनि, जो दुख भरी आहिनि। कई माण्हुनि खे न दुख जी ॻाल्हियूं, दुख जा गाना ॿुधण जो शौक़ु हूंदो है न, जंहिंमें दुख थिए, त इहे बि ख़राबु आहे न। असां दुख के दुख जा गाना ॿुधी करे रोइणु ऐं उहो दुखी थियणु, इहा सुठी ॻाल्हि आहे। असां परमात्मा जी आत्मा खे दुखी था करूं त इहे बि पाप पईंदो न। जॾहिं असांखे भॻवानु एॾो कुझु ॾिनो अथई न, तव्हां चओ था भॻवान जो सभु कुझु ॾिनल आहे, एॾा संबंधी ॾिना अथई, एॾा घर, धन संपत्ति, खाइण पीअण जी चीजूं, त माण्हू उन्हनि खे ॾिसो लड़ी झगड़ी करे अॼु माण्हू प्रॉपर्टी बि वठी थो वञे, सामान बि वठी थो वठे, लेकिन इहे नथो सम्झे कि असां मिली जुली करे जो सुख शांति ख़ुशी सां रही सघंदा आहियूं, उहो अकेले में न आहे। लेकिन माण्हुनि खे अॼु आहे कि मुंहिंजे नाम जो कागज़ हुजे, कि इहा प्रॉपर्टी मुंहिंजे नाम जी आहे, बसि मुंहिंजे बैंक बैलेंस में एतिरा पैसा हुजणा खपनि। लेकिन जीवन में त उहो ई दुखी परेशान अशांत आहियूं न। अॼु कोई माण्हू वटि पैसो न हूंदो आहे त उहा उन चीज़ खे एक्सेप्ट करे, हा भई मूंखे एतिरो पैसो आहे त मूंखे एतिरे पैसे में पंहिंजो जीवन जीअणो आहे सुख शांति ख़ुशी सां, त उहो आराम सां पंहिंजो जीवन जींदो रहंदो आहे न, है न। उनखे आराम सां जो बि आहे भई एतिरो ई आहे, मां एतिरो कमाए करे एतिरो सुख सां रही सघंदो आहे। मेन असांखे इहो सोचणो खपे कि असांखे पैसो छो खपे, सुख जे लाइ। त अॼु मूं वटि एतिरा पैसा आहिनि, अगरि मां हिन पैसनि में बि सुख सां रही सघंदी आहियां त मां उहो यूज़ करे ऐं सुख सां रहां न।
पोइ बि मां दुख जा गाना ॿुधां थी, दुख जी ॻाल्हियूं ॿुधां थी, दुख जी ॻाल्हियूं सोचे करे दुखी थी थियां, त फ़ाइदो छा थियो एॾो कमाइण जो, एॾा घर आदि ठाहिण जा फ़ाइदा थिया? त असांखे पहिरियों त सम्झणो खपे कि भई असांखे जीवन में छा खपे। सुख शांती ख़ुशी खपे न। त तव्हांखे सुख शांती ख़ुशी खपे त पुराणा दुख जा गाना ॿुधण में, दुख जी ॻाल्हियूं सोचण में तव्हांखे सुख शांती ख़ुशी थींदी? छो असां अहिड़ा चीज़ूं ॾिसी करे दुख जो वायुमंडल, न सिर्फ़ु तव्हां दुखी थींदा आहे, कई माण्हुनि खे न कोई सीरियल में बि अहिड़ो दुख जो सीन उन्हनि खे ॾाढो सुठो लॻंदो आहे, त उहो बार बार उहो दुख जो सीन ॾिसंदा आहिनि। लेकिन इन सां सिर्फ़ु तव्हां ख़ुदि त दुखी था थियो, लेकिन तव्हां पंहिंजे घर जो वायुमंडल बि ख़राबु था करो। पोइ पोइ तव्हां बि सॼो ॾींहुं दुख जे बारे में सोचंदा रहंदव, पोइ तव्हां सां गॾु जेका रहण वारा माण्हू आहिनि उहे बि परेशान थी वेंदा, है न। अॼुकल्ह इहो ई त आहे, अॼुकल्ह ॿार माउ पीउ खे छो था कढनि, छो था मारनि, छो जो उहे अञा ताईं पुराणी ॻाल्हियूं सोचे करे दिमाग़ में वेठा आहिनि, हीअं थिए हीअं थिए हीअं थिए। त ॿार चवनि था हीअ पॉसिबल ई न आहे, ऐं अगरि ॿार मञे, नुंहुं न मञे, ओतिरा दोतिरा न मञनि त केॾो डिफ़िकल्ट आहे। त हिन समय आहे कि हर हिकु पंहिंजे जीवन में हर हिक खे पंहिंजे जीवन में पंहिंजे हिसाब सां जीअण जी इच्छा आहे। ऐं अगरि असां हुनखे चऊं कि न तव्हां हीअं करो, त उन्हनि उहो करे नथा सघनि। श्री उहा तव्हांखे ॾिसनि या पंहिंजे ॿारनि खे, ज़ाल खे ॾिसनि, जी ज़ाल ॿिए डायरेक्शन में, तव्हां चओ था जीअं असां कंदा हुआसीं हीअं कर, असांखे त हीअं पसंदि आहे, त विच में केरु फसियो? वीचारो पुटु फसियो। ससु ऐं नुंहुं जे कारण पुटु वीचारो फसी वियो, पोइ ॿार बि फसी विया। त हिन करे बाबा असांखे चवनि था, ॾिसो जीवन में असांखे ॾाढो सोचे सम्झी करे हलणो खपे न। पहिरें जहिड़ो ज़मानो न आहे अॼु नयो ज़मानो थी वियो आहे। नयो ज़मानो मतिलबु हर हिक जी नई सोच, नई ॻाल्हियूं। अगरि पहिरियों ॾिसो मर्यादा पुरुषोत्तम मर्यादाउनि में बि हलंदा हुया, लेकिन अॼुकल्ह सभु कुझु अलॻि थी वियो आहे, त असांखे बि पंहिंजी मर्यादाउनि में रही करे उन हिसाब सां बि हलिणो आहे, लेकिन मर्यादायूं न छॾणियूं न। भले तव्हां अॼु जे ज़माने में हलण लाइ माण्हू चए थो, भले हलो, न हलंदा त पुठियां रहिजी वेंदो, माण्हू खे लॻंदो आहे, लेकिन पंहिंजी मर्यादाउनि खे न भुलिजणो खपे। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना समय प्रमाण हर कार्य में सफल थियण वारा ज्ञानी तू आत्मा ठाहो। बाबा चवनि था ज्ञानी जो अर्थ आहे, ज्ञान जो अर्थ आहे समझ। समझदार हुनखे चइबो आहे जो समय प्रमाण समझदारी सां कार्य कंदो रहे। समझदारी जी निशानी आहे कि वो कॾहिं बि धोखो न खाईंदो ऐं हमेशह बाप जी यादि में रही करे हुनजी बुद्धि हमेशह क्लीन एंड क्लियर हूंदी। जंहिंजी बुद्धि शुद्ध हूंदी आहे न, जंहिंजी बुद्धि शुद्ध हूंदी आहे, त उहो कॾहिं बि धोखो न खाई सघंदो। उहो सदा परमात्मा जी यादि में रही करे हर कार्य सुठी रीति कंदो आहे, त धोखे सां बची वेंदो। इन करे सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे हर कर्म करो त धोखे सां बचंदो। स्लोगन आहे, अचल अॾोल उहो ई रहण वारो आहे जो सुखमय, जो आदि अनादि संस्कार स्वभाव जी मूर्त हुजे। संस्कार हमेशह बाबा असांखे चवनि था कि दुनिया में अचल अॾोल केरु रही सघंदो आहे? जंहिंजो
असांजी आत्मा जो शुरू जो सुभाउ संस्कार ॾाढो सुठो हुयो, त असां सदा पंहिंजे सुभाउ आत्मिक भाव रखंदासीं, हिक ॿिए जे मथे रहम भाव, क्षमा भाव, दया भाव कंदासीं, तॾहिं ई इहे जॾहिं असांजा सुभाउ संस्कार हूंदा तॾहिं असां जीवन में अचलड़ो रही सघंदासीं, न त असां कंहिं न कंहिं ॻाल्हि में हिलंदा ई रहंदासीं, ईअं थो करे ईअं थो करे ईअं थो करे। न, सदा सम्झो हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे, हर हिकु आत्मा पार्टदारी पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हले थी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति।